मां सुंदर अगनानी अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा जो मौजूदु प्रधान तव्हां सां 1947 खां पोइ भारत में अचण बैदि सिंधी हलचल ऐं सभा जे मूवमेंट ऐं ॿोलीअ खे तस्लीम करण बाबति वग़ैरह जेके मुंहिंजूं यादगिरियूं आहिनि तव्हां सां शेयर कयां थो। 1947 में जॾहिं असीं सिंध मां भारत में आयासीं त जेके बि सिंधी आया रेल रस्ते से राजस्थान जोधपुर मारवाड़ पाली ऐं इन पासे अजमेर आया ऐं उतां पोइ सॼे राजस्थान में या दिल्ली पासे फैलिजी विया ऐं ॿिए पासे जेके बम्बई मां शिप ज़रिए या हवाई जहाज़नि ज़रिए आया उहे बम्बई देवलाली ऐं ॿियनि सॼे उन पासे टिड़ी पखिड़िजी विया। ॿियो जिन जा माइट पहिरीं भारत में हुआ माना वापारु कंदा हुआ बेंगलोर में या ॿियनि शहरनि में त उहे वरी उन्हनि मिटनि माइटनि वटि विया। अहिड़ी तरह सां असीं पहिरीं अजमेर वियासीं, उते पाणी जी तंगी हुई, उतां पोइ जयपुर आयासीं। जयपुर तंहिं वक़्तु राजाई शहरु हूंदो हो, माना महाराजा सवाई मानसिंह जी हुकूमत हूंदी हुई ऐं भारत जो हिसो कोन हो, पर भारत जी स्टेट हुई जेका भारत सरकार जे अंडर कोन हुई। पोइ सरदार पटेल 26 जनवरी 1950 में स्टेट्स खे बि भारत में शामिलु कयो ऐं ईअं जयपुर जेका आहे सभा जो हिसो थी वई। पर जॾहिं असीं आयासीं तॾहिं जयपुर में मूं तव्हांखे ॿुधायो त राजाई शहर हो ऐं राजा जूं टिकलियूं पंहिंजूं, सिक्का पंहिंजा, तोर पंहिंजी, वट पंहिंजा, त शहर ॾाढो सस्तो बि ऐं सुहिणो बि। त उन करे छाकाणि उन वक़्तु को रोज़गार जो वसीलो त हुओ कोन, उन करे असीं जयपुर अची वेठासीं जीअं ख़र्च बि घटि थिए, जेसीं रोज़गार लॻे तेसीं। ऐं वरी ॿी ॻाल्हि त स्कूल कोन हुआ, असांखे हिंदी ईंदी कोन हुई, अंग्रेज़ी नंढा हुआसीं ॿार त अहिड़ी अंग्रेज़ी बि कोन ईंदी हुई, त असीं गूंगा ॿोड़ा थी रहण लॻासीं। माना पहिरियां 4-5 साल त मूं पंहिंजी ड्राइंग पेंटिंग जंहिंमें मुंहिंजो शौक़ु हो, जंहिंजी का ॿोली कोन हुई, त उहा सिखी। तंहिंखां पोइ सिंधी स्कूल खोलिया ऐं जेके सिंधी स्कूल खुलिया उहे सिंध जो कोर्स खणी आया, उतां जी जाग्राफी, उतां जी तवारीख़, उतां जा मास्तर, सभु किताब सिंधी उतां जा, ऐं पढ़ंदा भारत में हुआसीं। वरी इम्तिहान अजमेर ऐं भोपाल हिन जो गॾियल बोर्ड हूंदो हो त उन में असां इम्तिहान ॾिनो। मूं 1952 मैट्रिक पास कई, तंहिं वक़्तु मां 16 साल जो हुउसि। पोइ उन वक़्तु असांखे के दोस्त हूंदा हुआसीं जिन खे जुनून लॻियो भई सिंधी ॿोलीअ खे असां कंहिं नमूने सां ज़िंदा रखूं। त 1952 में ई असां 4-5 दोस्त हुआसीं, वाधू भोजवाणी हो ऐं मां हुउसि, कीरत महरचंदाणी हो ऐं हिकिड़ो 2 दोस्त ॿिया हुआ। असां मैगज़िन कढी, हुनजो नालो पद्मणी, जयपुर मां कढीसीं। तंहिंखां पोइ सिंधी हलचल शुरू कईसीं। हाणे तंहिं वक़्तु को घर ई थाई को कोन हो त असां फुटपाथ ते, मूंखे यादि थो अचे डॉक्टर जावा जे अस्पताल जे अॻियां फुटपाथ हूंदो, उन फुटपाथ ते फरासी शाम जो खणी ईंदो, हरी सिंह असां हिकिड़ो दोस्त हूंदो, सो फुटपाथ ते विछाए शाम जो 6-7 बजे उते वेही ऐं असां सिंधी ॿोलीअ बाबति सोचींदासीं भई छा करिणो आहे, कीअं करिणो आहे। थोरो परियां केसो नाई हूंदो, उनजो दुकानु हूंदो, सिंधीअ खां ई वार लाराईंदा, त उन केसे नाईअ वटि वरी के गॾु थींदा हुआ, वरी असीं बि उते वञी ॻाल्हियूं ॿोलियूं कंदा हुआसीं भई कीअं बचाइजे। अॻियां किशनपोल बाज़ार में गोदू पान वारो हूंदो, उन जी थड़ी हुई, गोदू पान वारे वटि वरी हिन कम्यूनिस्ट वीचारधारा जा घणेई दोस्त इकठा थींदा, ॿिए बि थींदा, पर छाकाणि गोदू पाण कम्यूनिस्ट हो, इन करे जेके उते ईंदा हुआसीं उहे ई कामरेड टाइप ॻाल्हियूं कंदा हुआ ऐं उन वक़्तु असीं उते वेंदा हुआसीं। त इन्हनि 3-4 हंधि गॾिजी असां सिंधी हलचल खे ज़ोर वठण जो सोचियो ऐं उन ॾिस में कमु करणु लॻासीं। उन लाइ असांखे संस्था खपंदी। असां सिंधू साहित्य सभा नाले संस्था पैदा कई, पर हाणे उनखे ऑफिस किथां अचे।
सो गोधूअ जे पान जे थड़ी खां सवाइ बीड़ियुनि जो बि धंधो हूंदो, बीड़ियूं ॿधंदड़ जेके हूंदा से उते हिकिड़े दुकान ते अची छॿा खणी पंहिंजा उते बीड़ियूं ॿधंदा ऐं शाम जो जॾहिं बीड़ियूं ॿधी घर वेंदा त उते असां सभा जी ऑफिस लॻाईंदा हुआसीं, उते कठा थींदा हुआसीं ऐं उते चांहि वग़ैरह पी ऐं सिंधी ॿोलीअ बाबति सोचींदा हुआसीं ऐं कमु कंदा हुआसीं। पोइ अहिड़ी तरह सां असीं सिंधू सभा ज़रिए नंढा वॾा कम करणु लॻासीं, भई ॿोलीअ खे कीअं बचाइजे, साहित्य जो कीअं बचाव कजे, किताब इकट्ठा करे उते लाइब्रेरी खोलीसीं ऐं अख़बारूं जेके उन वक़्त में निकिरंदियूं हुयूं, अजमेर मां ईंदियूं हुयूं, हिंदू ईंदी हुई, हिकिड़ी ॿिए नाज़ ईंदी हुई, ॿिए नंढियूं वॾियूं अख़बारूं ईंदियूं हुयूं, त उन्हनि ज़रिए असीं सिंधी ॿोलीअ जो प्रचार कंदा हुआसीं, ख़बरूं ॾींदा हुआसीं, किताबनि जी लाइब्रेरी हलाईंदा हुआसीं। पोइ असांखे 1957 में दिल्लीअ में कन्वेंशन थियो त असांजो त 52 खां वठी सिंधू सभा ज़रिए कमु हलंदो रहियो, लाइब्रेरी अख़बारूं दोस्त इकट्ठा थींदा हुआसीं, सिंधीअ ॿोलीअ खे बचाइण लाइ नंढा नंढा उपाउ वठंदा हुआसीं। होॾां ॿिए तरफ़ बम्बई में प्रोफेसर एम.यू. मलकाणीअ जे रहबरीअ हेठि साहित्य मंडल जा अदबी क्लास लॻंदा हुआ ऐं उन्हनि बि इहो सोचियो त असां हिकिड़ी कन्वेंशन कयूं जंहिंमें सॼे हिंदुस्तान जा जेके बि सिंधी ॿोलीअ जा प्यारा हुआ बिना कंहिं लेबल जे उते इकट्ठा थिया। हिकिड़ी 1957 में कन्वेंशन दिल्लीअ में थी ऐं उन में काफ़ी जेके सरगर्म माण्हू हुआ, लेखक कलाकार खां सवाइ ॿिए बि सिंधी जेके राजनीतिअ में बि हुआ, उन्हनि सभिनी गॾिजी उते कन्वेंशन को ठाही। कन्वेंशन खां पोइ इहा ज़रूरत महसूसु कई त भई हाणे सिंधी ॿोलीअ में ॿिए ॿोलियूं सभु तस्लीम थियल आहिनि, भारत जे संविधान में ॿिए सभु ॿोलियूं तस्लीम थियल आहिनि त सिंधी ॿोलीअ खे बि तस्लीम कराइजे, पर उन लाइ का संस्था खपंदी। त असांजा जेके नौजवान टहीअ जा जेके अॻवान हुआ, असांजो ए.जे. उत्तम, कीरत बाबाणी, गोबिंद माली ऐं ॿिए बि जेके बम्बई जा दोस्त हुआ, उन्हनि इहा ज़रूरत महसूसु कई त असीं हिकिड़ी संस्था ठाहियूं। हाणे उहा संस्था हिननि अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा नाले खोली वञी 1959 में। उन्हनि जो कॉन्स्टिट्यूशन ठाहियो, सम्मेलन कयो नागपुर में। नागपुर खां पोइ 1960 में गांधीधाम में सभा जो विधान ठहण बैदि पहिरियों सम्मेलन थियो ऐं तंहिंखां पोइ उन्हनि उते फ़ैसिलो कयो त भई सिंधी ॿोलीअ खे तस्लीम करण लाइ जोगा उपाउ वरिता वञनि, जंहिंमें माण्हुनि खां सयूं कठियूं करण जो बि हो, भई लखे सयूं कठियूं कयूं वञनि। ॿिए बि नवां नवां तरीक़ा उते उन ज़माने मूजिबि सोचिया विया त भई कीअं सिंधी ॿोलीअ खे भारत जे विधान में तस्लीम कराइजे, छाकाणि त सिंधी ॿोली विधान में तस्लीम थियल कोन हुई। उन ॻाल्हि खे खणी करे पोइ सम्मेलन हलंदा रहिया ऐं 1962 में असां जयपुर तरफ़ां दावत ॾिनी त भई जयपुर में सम्मेलन कयो। जयपुर में किशनपुर बाज़ार में हिकु स्कूल आहे, गर्ल्स स्कूल, उते सम्मेलन थियो ऐं अलॻि अलॻि कमेटियूं ठाहियूं वयूं ऐं इहो तमामु शानदार सम्मेलन थियो, छाकाणि त हिन में हिकु हिकु विधा ते आर्ट गैलरी त अलॻि, संगीत प्रोग्राम अलॻि, नाटक अलॻि ऐं वॾे रामलीला मैदान टाइप जॻहियुनि ते थींदियूं हुयूं इहे असांजो सरगर्मियूं। ऐं उन सम्मेलन में भगवंती नावाणी वग़ैरह गोबिंद मालीअ वारनि ॾाढो सुठो प्रोग्राम पेश कयो, नाटक थिया, नवां नवां कलाकार जाॻिया, जुड़िया हिन हलचल सां। कला हज़ारी, कमला केसवाणी, हेॾां माया इसराणी, होॾां भगवंती नवाणी, गोवर्धन भारती, सॼी ग्रुप अजमेर मां राजस्थान जे हिसाब सां इहे इकट्ठा थिया ऐं उते प्रोग्राम ॾिनऊं, कल्चरल प्रोग्राम। ऐं तंहिंखां पोइ रेज़ोल्यूशन पास कया, पर 62 वारो जेको सम्मेलन जयपुर में तय थियो उहो पोस्टपोन कयो वियो, छाकाणि त 62 में इंडो चीन वार लॻी, भारत ऐं चीन जी लड़ाई। पोइ इहो सम्मेलन 63 में कयोसीं, जंहिंजो मूं तव्हांखे पहिरियों हासिलातूं ॿुधायूं त भई कलाकार वग़ैरह इकट्ठा थिया,
ऐं नवां नवां कलाकार पैदा थिया। 63 खां पोइ बेंगलोर सम्मेलन थियो, तंहिंखां पोइ कानपुर ऐं लखनऊ में थियो। 64 में कानपुर लखनऊ में थियो। उते सभु कठा थियासीं, बसियूं भराए सॼे हिंदुस्तान मां आयासीं ऐं 2 शहर में कयोसीं, कानपुर ऐं लखनऊ में। ऐं उन वक़्तु हालतूं अहिड़ियूं कोन हूंदियूं त भई असां होटल में रहूं, धर्मशालाऊं सिंधियुनि जूं कोन हूंदियूं। उन करे जिते खंडहर मिलंदा, जिते को तंबू लॻाइणो पवंदो, या उन वक़्तु हिकिड़ो असांजो हुते कानपुर में हिकिड़ो सेठ हो सिंधी, उन जो हू कोल्ड स्टोरेज पे ठहियो, त उन जा रुगो थंबा खाइण लाइ बिज इहे सीमेंट कांक्रीट जा, उते मिड़ई फरास विछाए असां उते सुम्हियासीं, उते रहियासीं। माना उहा हालत जेका हुई सा कष्ट वारी हुई, पर जुनून हो, कमिटेड हूंदा हुआसीं भई असांखे ॿोलीअ खे ज़िंदा रखिणो आहे। हिन मुल्क में ज़िंदा रहण जो जेको जुनून हो सो तमामु वॾी ॻाल्हि हुई। ऐं सभु नौजवान छोकिरा, मतिलबु मां त ॾिठा त छोकिरियूं छोकिरा माण्हू वापारी बसियूं भराए, असां जयपुर मां बस भराए ऑल द वे लखनऊ में कानपुर में वियासीं। त उते असां सम्मेलन कया, उते कल्चर प्रोग्राम थियो, राम पंजवाणी ऐं सॼे हिंदुस्तान जे ग्रुप्स जेके हूंदियूं सॼे ईंदियूं, पंहिंजा नाटक, पंहिंजा संगीत प्रोग्राम, पंहिंजो डांसूं वग़ैरह पेश कंदा हुआसीं। त लखनऊ कानपुर खां पोइ थियो असांजो वञी बेंगलोर सम्मेलन। हाणे बेंगलोर में बजाज नाले हिकिड़ो सेठ हूंदो हो, उन्हनि हिकिड़ी कमेटी ठाही ऐं उन्हनि दावत ॾिनी। ऑल द वे जयपुर खां बेंगलोर उन ज़माने में वञणु माना 3-4 गाॾियूं चेंज करणियूं पवंदियूं हुयूं। असांखे अहमदाबाद में चेंज करणी पई, वरी बॉम्बे में चेंज करणी पई, वरी पूने में चेंज करणी पई, वरी पूने खां पोइ गुंटकल ऐं अलाए कहिड़ी हूंदी साउथ जी, उते वियासीं। उतां खां पोइ वरी बेंगलोर वियासीं। 4-5 गाॾियूं, नंढियूं नंढियूं ट्रेनूं, ऐं तंहिंखां पोइ उहे 3 ॾींहं वठंदियूं उते पहुचण ताईं। त उन्हनि में उते बेंगलोर वञी पहुचंदासीं, उते सम्मेलन में मूंखे हमेशह यादि ईंदा जहाज, भई पेंटिंग आर्ट एग्ज़िबिशन तूं कर, छाकाणि मां आर्टिस्टनि सां घणो लव अचण में हुउसि, महिरबानी मामताणी। तंहिं वक़्तु सभिनी सुठनि आर्टिस्ट, भगवान कपूर हो, ठाकुर आहूजा हो, ॿिए बि सुठा, केस बालाणी हो। इन्हनि सभिनी जूं पेंटिंग्स कठियूं करे वॾा खोखा भराए ऐं उहे वरी ट्रेनुनि में खणी ऐं उन्हनि खोखनि ते वेही सॼो वक़्तु, ट्रेन में जॻह कोन मिलंदी, सीटूं तंहिं वक़्तु या रिज़र्वेशन वग़ैरह कोन हूंदी, तकड़ि में जेको जंहिं गाॾी में चढ़ियो सामान उन में चढ़ियो ऐं पोइ कठा वञी को टॉयलेट वटि वञी सुम्हंदा हुआसीं। ईअं वञी असां बेंगलोर पहुतासीं। उते वरी एग्ज़िबिशन लॻायोसीं, उते बेंगलोर में सम्मेलन कयोसीं, उते नाटक बि पेश कयोसीं, सभु कम असीं कयूं। माना पेंटिंग बि कयूं, नाटक बि कयूं, ॿोलीअ लाइ नारा बाणूं, सभु खां ए खां वठी ज़ेड ताईं सभु कमु करिणो पवंदो, पोस्टर बि लिखणा पवंदा, भितियुनि ते चंबड़ाइणा पवंदा, हलचल में हर कंहिं क़िस्म जो कमु। उन खां पोइ पढ़णो पवंदो, तंहिंखां पोइ नौकिरी करणी पवंदी। कमाइण लाइ उहो वक़्तु अहिड़ो हुओ घर जा सभु भाती कमाइनि। मूं 16 साल जी उमिरि में त नौकिरी करणु चालू कई। त उहो मैट्रिक खां पोइ नौकिरी, पोइ इहे प्राइवेट, इंटर, पोइ BA, मतिलबु त सभिनी इहे कष्ट ॾिठा। उहा जेका तकलीफ़ हुई असांजे जनरेशन ते, जेके उन वक़्तु 11-12 साल जा हुआसीं, न हिन पासे जा हुआसीं न उन पासे जा हुआसीं, त उन कचड़ी उमिरि में असांखे इहे सभु कम करणा पिया। पर सिंधी हलचल सां लॻा, बदस्तूर हलंदो रहियो, जारी रहियो ऐं अखिल भारत साहित्य सभा जी रहनुमाई थी। पोइ 1965 में जेको बेंगलोर सम्मेलन थियो, उन में 2 ग्रुप थी विया। पॉलिटिक्स हलंदी हुई, लिपीअ जो बि सुवालु अची वियो, त उहे 2 ग्रुप ईअं थी विया जो इलेक्शन थियूं ऐं वरी पार्टी पॉलिटिक्स बि अची वई। BJP तंहिं वक़्तु कोन हुई, को जनसंघ हो, ऐं तंहिंखां पोइ असांजा दोस्त कामरेड कम्युनिस्ट, तंहिंखां पोइ कांग्रेस, टे ग्रुप थी विया ऐं पोइ पाण में इलेक्शन्स में ईअं धुरियूं ठही वयूंसीं जो अॻियां कमु हलाइणु ॾुखियो थी पियो।
छाकाणि त उहो जेको दीपक वारा असांजे इंडोर में नानकराम ईसाणी वारा उहे जनसंघ ग्रुप जा हुआ त हेॾां इहे कीरत माली ऐं उत्तम कम्युनिस्ट हुआ त होॾां ॿिए जेके कांग्रेसी ग्रुप जा हुआ असांजा बलदेव गाजरा ऐं इन्हनि जी ग्रुप अलॻि हुई त अहिड़े त 3 ग्रुप ऐं सॼी हलचल हलाइण ॾुखी थी पई ऐं तंहिंखां सवाइ बेंगलोर सम्मेलन खां पोइ जेको असांजो नओं प्रधान प्रोफेसर नागराणी आयो ऐं सेक्रेटरी गोबिंद माली हो त गोबिंद माली अॻु में ग्रुप संगीत प्रोग्राम वग़ैरह ॾींदी हुई त उन जे नमूने सां हलचल हलाइण शुरू कई सभा जूं हलचलूं अखिलबाद जूं ठप थी वई 1 साल 2 साल 3 साल 1965 में बेंगलोर सम्मेलन खां पोइ असां 3 ग्रुपनि में विरहाइजी वियासीं जनसंघ वारनि जो ऐं कांग्रेसिन जो ऐं कम्युनिस्टनि जो इहे 3 ग्रुप पर सभिनी में वरी मिक्स बि हूंदा हुआ ईअं कोन हो त कमिटेड जनसंघी हुआ कमिटेड कांग्रेसी हुआ पर हलचल जेका शुरू कई अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा जी से असांजे दोस्तनि उत्तम कीरत माली पोपटी इन्हनि कई ऐं उन्हनि नागराणी खे पंहिंजो प्रधान कयो ऐं 1965 में माली जनरल सेक्रेटरी थियो कॉम्प्रोमाइज़ कयूं भई माली खे जनरल सेक्रेटरी कंदासीं सभा जो पर पोइ कमु कोन हलाए सघिया छाकाणि त 3 ग्रुप हुयूं तंहिंखां पोइ हिननि हिकिड़ी दिल्लीअ में हिकिड़ी ॿिए क़िस्म जी संस्था अखिल भारत कुझु ईअं कुल भारत हा कुल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा नाले सां कई जंहिंजो इंद्र कुमार गुजराल महूरत कयो हो ऐं उहा दिल्लीअ में कॉन्फ्रेंस कयूं जंहिंमें उहे अखिल भारत सभा जा सभु माण्हू इकट्ठा थिया पर नालो कुल भारत हो पर उहा अहिड़ी कामयाबु कोन इहो कीरत कई हुई छाकाणि त हुन गुजराल इंद्र कुमार सां सुठो याराणो हो त उहा कयूं पोइ वरी सभा हाणे हले कीअं उत्तम खे लॻो त न असां अखिल भारत सभा पैदा कई आहे त असां उनखे हलायूं पर हाणे सम्मेलन केरु को ठाहे सम्मेलन लाइ दावत खपे पैसा खपनि ऐं माण्हू खपनि उहो सॼो कमु जेको हो सो टिड़ी पखिड़िजी वियो बेंगलोर सम्मेलन खां पोइ इवन पैसा बि पाण में हुन बजा ॾिना ई कोन त जेका हूअं बचति थींदी उहो सॼो मामिलो टिड़ी पखिड़िजी वियो त पोइ 1971 में उत्तम चवनि हीउ सम्मेलन माथो कोठाया हाणे उत्तम पंहिंजा दोस्त ॻोल्हिया त तंहिं वक़्तु हरूमल जेको हूंदो तोलाणी सो MLA हूंदो कम्युनिस्ट पार्टी जा चूंडियल अलवर में उनखे चयो त मां हिते सम्मेलन कोठाइण थो चाहियां ऐं तूं बंदोबस्तु कर हुन उहो अग्रवाल धर्मशाला में सम्मेलन जो बंदोबस्तु कयो ऐं हेॾा मूंखे छाकाणि त मां जयपुर में हूंदो हुउसि ऐं तंहिंखां अॻु ई मां सभा जे कारोबारी कमेटी ते हूंदो हुउसि ऐं हुननि मूंखे चयो त इहो जेको आहे बाक़ी हिते बंदोबस्तु जेको आहे सो राजस्थान मां असांखे करिणो आहे ऐं तंहिं वक़्तु असांजो हिकिड़ो दोस्त हूंदो हो अमृत नाहटा कम्युनिस्ट पार्टीअ जो हो पर कांग्रेस जे टिकट ते इलेक्शन में लड़ियो हो त उहो पार्लियामेंट जो मेंबर हो ऐं उन जी सुठी वाक़फ़ियत अथई कम्युनिस्ट ऐं कांग्रेसी तंहिं वक़्तु दिल्लीअ में गॾिजी राज कंदा हुआ माना गॾियल सरकार कोन आई पर उन में घुसी विया हुआ त इंदिरा गांधीअ उन्हनि जा केतिरा वज़ीर खयां अमृत नाहटा जी सुठी हलंदी हुई त उन असांखे इन ॾिस में मदद कई त 1971 में जेको अलवर सम्मेलन थियो उहो असां हितां मां जयपुर मां वठी वियुसि गोस्वामी ब्रह्मानंद खे तंहिंखां पोइ उनखे उते रघुनाथ रेड्डी अमृत नाहटा वठी आयो रघुनाथ रेड्डी तॾहिं मिनिस्टर हो ऐं पर उन सम्मेलन जी तयारीअ लाइ मज़ेदार ॻाल्हि इहा थी जो ॾियारी जे ॾींहुं उत्तम मुंहिंजे घर अची वेठो
ॾियारीअ जी पूॼा पई हले उत्तम चयो हलो मूंखे चई हल मुंहिंजो किथे चई अलवर हलंदासीं उते बैनर्स लिखंदासीं पोस्टर ठाहींदासीं मुंहिंजे पीउ चयो भई अॼु ॾियारी आहे 12 माए ॾींहुं ऐं तूं हिते रह सुभाणे चई न अॼु हलणो आहे उत्तम जो जनून हो त मुंहिंजे पीउ चयसि चङो पूॼा करे पोइ वञिजो उत्तम पूॼा में बि कोन वेठो हुनजो विश्वास बि कोन हूंदो अहिड़ियुनि ॻाल्हियुनि में त असीं साईं अलवर वियासीं मां वासुदेव सिंधु भाती अलवर हरूमल सां हिन जो तोलाणीअ जो खेत हूंदो हो उते हिकिड़ी झूपड़ी ठहियलु हूंदी हुन में असां रंग भंग त हूंदा हुआ उतां हुन कुझु हथु करे ॾिना उते ठाहे ऐं असां बैनर्स वग़ैरह पोस्टर पंहिंजे हथ सां लिखियलु सिंधीअ में ठाहिया ऐं वरी उहे बैनर्स वग़ैरह अलवर में सम्मेलन सां गॾोगॾु असांखे दिल्लीअ में मुज़ाहिरो बि करिणो हो साॻियुनि तारीख़ुनि में देवनागरी वारनि पंहिंजो सम्मेलन को ठाहियो त उते मुज़ाहिरो करिणो हो त मुज़ाहिरे लाइ बि उहे असां बैनर्स खणी उन्हनि रखियो जयरामदास दौलतराम डाल हाउस में ऐं असां यंग हूंदा हुआसीं त उते हुननि जेको सम्मेलन रखियो देवनागरी जो उन मुज़ाहिरा करण लाइ बि असीं उते वियासीं अलवर जो सम्मेलन ऐं होॾां उते मुज़ाहिरा ॾींहं ॿिनि जो फ़र्क़ु हो पर गॾियल थी वियो सॼो प्रोग्राम पोइ उते गोपी चंद अडवाणी हूंदो उहो बि उहो जनसंघ जो पर हिन हलचल सां तमामु गहरो वाबस्तो हो ऐं ॿिए त दोस्त उतां जा हुआ जीवन गुरसानी हेम नागवानी हरिकांत लक्ष्मण कोमल ॿिए सुठा साहित्यकार आहे इवन असांजो इहे श्याम ऐं ॿिए घणेई दोस्त हुआ त उते मुज़ाहिरा कयासीं ऐं मुज़ाहिरे में मज़ेदार ॻाल्हियूं थियूं मोहन कल्पना ऐं मां छाकाणि त असां वधीक जोशीला हुआसीं सो उते वञी हुन काका साहिबु कालेलकर खां माइक खसियोसीं चयोसीं भाई तूं गुजराती आहीं तूं जेकॾहिं गुजरातीअ में अॻो मथां लीक कोन ॾींदा आहिनि उहा देवनागरी लिपि आहे त तूं मथां लीक चइनि गुजरातियुनि खे ॾियनि उहे त पहिरीं देवनागरी कनि रुॻो तव्हांजा 4 अखर आहिनि उन्हनि खे मटाइण सां देवनागरी थी वेंदी तव्हां उहा नथा करे सघो तूं पंहिंजी जातीअ खां नथो कराए सघीं पर सॼी सिंधीअ जी सिंधी लिपि तूं चेंज करे असांखे सलाह थो ॾी ऐं हिननि खे सलाह थो ॾी त पोइ उते असांखे पुलिस पकिड़े वठी वई पोइ मां सरकारी नौकरी में हुउसि त मूंखे वरी अमृत नाटा पुलिस खे फ़ोन करे ऐं छॾायो अहिड़ी तरह सां असां उन हलचल में शामिलु थियासीं ऐं असांखे उन वक़्त जा जेके पॉलिटिशियंस हूंदा ख़ासि करे लेफ्टिस्ट जेके हूंदा उहे असांखे ॾाढी मदद कंदा लिपीअ जे मामले में उहे बिल्कुलु डेमोक्रेटिक हूंदा इहो सोचींदा त लिपि जेका तव्हां खणी आया उहा ई लिपि आहे छाजे लाइ तव्हां हिननि हिंदी राज में आया त हिंदी लिपि ऐं ही लिपि त उन्हनि जो बि साथ रहियो पोइ वरी असां बुख हड़ताल कई त भई 52 अखर लिपि तव्हां कयो पोइ उन बुख हड़ताल में सभु टेंट में रहंदा हुते टेंट में हुआसीं टेंट लॻाए सुम्हंदा हुआसीं पोइ उते कईसीं पोइ बुख टोड़ण लाइ 5 MP आया उन्हनि असांखे बुख हड़ताल टोड़ाई ऐं वग़ैरह वग़ैरह काफ़ी कमु पोइ लिपियूं त ॿई तस्लीम थियूं छाकाणि त उहो अॻु में ई फ़ैसिलो सरकार कयो पहिरीं सिंधी लिपीअ जी सिंधी हुई जंहिंखे असीं अरबी था चऊं या सिंधी लिपि था चऊं पर पोइ देवनागरी बि तॾहिं अची वई 1948 में आई सरकार जेका आंदी ख़ैर इहो त थियो असांजो सफ़र अलवर सम्मेलन ऐं हेसि ताईं दिल्लीअ में देवनागरी जे ख़िलाफ़ु मुज़ाहिरा इहा लिपीअ जी जंग हलंदी रही पोइ ॿधरियूं थी बाक़ाइदे जंहिंजो राज उनजो वर्चस्व उनजो वधीक रहंदो ज़ोर